असां माण्हू बेसब्रा ॾाढा आहियूं ऐं जल्दी तुर्त नतीजनि हासिलु करण लाइ तमामु घणी असां वटि भॼ डुक हूंदी आहे ऐं पोइ जल्दी मायूस थी पवंदा आहियूं। असांजी सूरत हाल इहा हूंदी आहे कंहिं बि कम में हथु विधोसीं, थोरो कयोसीं, 2 महीना कयासीं, 4 महीना कयासीं, पोइ दिलि टुटी पवंदी आहे त माण्हू असांखे ठाहिनि नथा, माण्हू नतीजो नथा ॾियनि, माण्हू असांखे शाबस नथा ॾियनि। यार हिननि माण्हुनि लाइ छा कजे, कुझु बि कोन्हे को, यार कुझु हासिलु कोन थींदो, कुझु मिलंदो कोन, कुझु हिन मां का शइ असांखे हासिलात न थींदी। पोइ अहिड़ी कैफ़ियत में असांखे छा करणु खपे? मां आहियां तव्हांजो हैदरमला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। दोस्तो, अक्सर असां वटि सुवाल उथंदा आहिनि त साईं क़ौम पर सियासत, पोइ हेतिरा साल, पोइ तव्हां जूं हेॾियूं कुर्बानियूं, पोइ हेॾा सारा जेल, पोइ हेतिरा दोस्त शहीद, पोइ हेॾी मथा कुट, पोइ ॻोठ ॻोठ तव्हां वियो, जलसा कयव, जुलूस कयव, जेलनि में वियो, फाई घाटनि ताईं पहुतो, थिए त कुझु कोन थो, नतीजो कुझु निकिरे कोन थो। ऐं पोइ इन सॼी ॻाल्हि ॿोल करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त उहो जेको ॻाल्हि कंदड़ आहे उहो त पाण मायूस आहे, पर ॿियनि माण्हुनि खे बि मायूस करण जी कोशिशि कंदो आहे। उन्हनि खे बि इहा कोशिशि कंदो आहे त थींदो कुझु कोन। उन थींदो कुझु कोन वारी कैफ़ियत मां कीअं निकिरिजे? मुंहिंजे लाइ हिकिड़ो नंढिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां त दुनिया में ख़ासि तौर ते बांग्लादेश में या चाइना में बांस जे लकिड़े जो तमामु वॾो फ़सुलु थिए थो। चाइना ताण उनखे तमामु वॾो तेज़ी सां उन फ़सुल खे तमामु वसी पैमाने ते उनखे खणी वियो आहे ऐं इहो फ़सुलु बांग्लादेश में बि थींदो आहे, दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि थींदो आहे। चाइना छाकाणि त वॾो मुल्क आहे, उन में उनजो तइदादु तमामु वॾो थिए थो। बांस जो जेको फ़सुलु आहे उन जे लाइ हिकिड़ो बुनियादी शर्त आहे, उहो आहे त मुस्तक़िल मिज़ाजी सां, इंतिहाई तहमुल सां, इंतिहाई सब्र सां तव्हां उन फ़सुल जी आबियारी कयो। हिकिड़ो हारी जॾहिं उहो फ़सुलु पोखे थो, ज़मीन खे खेड़े थो, त उन में रुॻो बांस जो ॿिज छॾे थो ऐं ॿिज छॾण खां पोइ 5 सालनि ताईं उन ज़मीन जी हू रखवाली करे थो, रोज़ जे बुनियाद ते उनखे पाणी ॾिए थो। हाणे तव्हां सम्झो त 5 साल मुसलसिल उहो पाणी ॾिए थो, ज़मीन मां हिकिड़ो इंच बि सिलो नथो निकिरे 5 सालनि ताईं। हुनखे हारीअ खे इहा पक आहे त जेको मूं हिन में ॿिज दाख़िल कयो आहे, इनखे मां जेकॾहिं रोज़ पाणी ॾींदुसि, रोज़ इन जी सार संभाल लहंदुसि, रोज़ मां इनखे ॾिसंदुसि वञी ऐं रोज़ जे बुनियाद ते सब्र सां इन जे निकिरण जो इंतज़ारु कंदुसि, त ठीकु 5 सालनि खां पोइ हिकिड़ो नंढड़ो सिलो उन ज़मीन मां निकिरणु शुरू थींदो आहे। त 9 हफ़्तनि में, 5 सालनि जे ढिघे इंतज़ार खां पोइ फ़क़ति 9 हफ़्तनि में उहो बांस जो फ़सुलु या बांस निकिरणु शुरू कंदो आहे ऐं उहो 90 फुटनि ताईं उनजो कदु थींदो आहे। हाणे सिखणो असांखे इहो आहे त असां वटि जेको माण्हू बेसब्री जो शिकार आहिनि, असां वटि माण्हू जेके जल्दी नतीजा हासिलु करण जी कोशिशि कनि था ऐं सोचींदा असांखे जल्दी नतीजा मिलनि, उन्हनि खे इन बांस जे फ़सुल मां सिखणो आहे त तव्हां हिकिड़ो बांस जो 90 फुटनि जो जेकॾहिं लकिड़ो चाहियो था त उन लाइ 5 साल तव्हांखे रोज़मर्रा जे बुनियाद ते ज़मीन में जॾहिं ॿिज छटियो था त उनखे पाणी ॾियणो थो पवे, उनजी सार संभाल लहणी थी पवे, उन लाइ तव्हांखे सब्र जो मुज़ाहिरो करणो थो पवे। 5 साल इंतज़ार खां पोइ बाक़ी पोयां जेके 9 हफ़्ता आहिनि उन में 60 फुटनि जो बांस जो लकिड़ो उभो थी तव्हांजे साम्हूं अचे थो। त पोइ हीअ जेके सिंध जूं या दुनिया जूं जेके तहरीकूं आहिनि, इनक़लाबी तहरीकूं आहिनि, आज़ादी तहरीकूं आहिनि, उन लाइ बि तव्हांखे रोज़ जे बुनियाद ते कमु करण जी ज़रूरत आहे, रोज़ जे बुनियाद ते पाणी ॾियण जी ज़रूरत आहे ऐं सब्र ऐं तहमुल सां पंहिंजे ॿिज जी हिफ़ाज़त करणी आहे। ऐं जेको उनजो मुक़ररु अरसो आहे, उन मुक़ररु अरसे में जॾहिं उहो फुटी ॿाहिरि निकिरंदो ऐं पोइ बाक़ी जेके पोयां हफ़्ता 2, 4 या 8, 9 हफ़्ता हूंदा, उन्हनि जॾहिं उहो निकिरी निर्वाह थींदो त उहो तव्हांजे लाइ इनक़लाब जी नई नवीद